भावरो अॼु तव्हांजी मुलाक़ात कराए रहिया आहियूं असां श्री गागनदास बुधवाणी साहब सां, बुधवाणी साहब जिन जो जन्म अविभाजित भारत जे सिंध में दादू जिले में लाड़काने ज़िले में लाड़काने जिले में थियो। वीहड़ पिज जो नालो वीहड़। दादा अटकल तव्हांजी उमिरि 75 ऐं 80 जे विच में हूंदी। 81 उमिरि आहे। 81 आहे। हा। सिंध जी यादि तव्हांखे अॼु बि ईंदी हूंदी। हा हींअर बि कहिड़ियूं यादगिरियूं तव्हांखे? यादगिरी आहे हुते बढ़िया हिकिड़ो दरिया शाह साल महीने में हिकु भेरो दरिया शाह पाणी ईंदो हो। हा। असांजे वीहड़ ताणी वरी कुदरत जे हिसाब सां चंड ते वरी अची करे वरी उन खां पोइ पोते हटी वेंदो हो। हा। यानी जंहिं ॾींहुं चंड थींदो हो हा, हा। बहिराणो उन में विझंदा हुआ। हा हा। उहो बसि उहो गुज़रे। ॿिनि ॾींहंनि मां भले माण्हू राति जो ठाही सुम्ही पवे असां सुबुह जो ॾिसे त पाणी कोन्हे को। हा। यानी इहा हिकिड़ी अक्सर वारी ऐं सोईअ वारे माना उहो जेको दरिया शाह ईंदो सोईअ जो दरिया शाह सोई चना दरबार। हा हा। बाबा अमरदास जी दरबार हुते। उहा दरबार तव्हांजे घर खां केतिरो असां इहे थोरो ईअं सम्झो 5 मिंट पंधु दरबार हुई। हेॾी सारी वॾी दरबार। आदमशुमारी घणा माण्हू रहंदा ॻोठ में तव्हांजे? सम्झो त 800 हूंदा हुआ। तंहिंमें यानी घर असांजा 10-12 हूंदा हुआ। भार जेके असांजा सिंधी जेके पंहिंजा भार 7 भार हुआ। ॾाढे जने असांजा 7 भार त उहे सभई हुते रहंदा हुते। तव्हां हिंदुस्तान आयो मुल्क जे विरहाङे खां पोइ त पहिरियां किथे अची वसियव? पहिरीं असां आयासीं खोखला पारे, वरी आयासीं मारवाड़ जंक्शन में। मारवाड़ जंक्शन खां पोइ आयासीं ओरछा में, वरी ओरछा खां थी करे पोइ आयासीं मध्य प्रदेश जा निवासी थी विया। हा, पोइ वरी मध्य प्रदेश जा निवासी थियासीं।